पार्लियामेंट पीएम साने जी जांच जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी असैम्बली ऐं सेनेट तरफ़ां पीएम साने जी जांच लाइ पार्लिमानी कमेटी क़ाइमु। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त अञा ताईं ख़बर न पइजी सघी आहे त पीएम में बाहि कीअं लॻी आहे। पीएम साने ते क़ौम ॾुखायल ऐं सोगवार आहे। ॾुख जी ॻाल्हि आहे त हू वॾा वॾा वाक़िआ हज़म करे वेंदा आहिनि। कुझु ॾींहं मुल्क में घोड़ थींदो आहे, पोइ वरी शयूं मामूल ते अची वेंदियूं आहिनि। सेहत जे समूरे निज़ाम खे ठीक करण जी ज़रूरत आहे। शहरी रहमान जो चवणु आहे त पेम्स अस्पताल कंहिंखे सर्विस फराहम करण जे लाइक़ नाहे। एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर पेम्स जे एमरजेंसी गेट बंदि न हुअण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। पेम्स अस्पताल खे 22 अरब रुपया जारी कया आहिनि। पैसे न पर गवर्नेंस जो मसइलो आहे। डॉक्टर महेश कुमार मिलाणी जो चवणु आहे त डॉक्टर्स, नर्सिस ऐं अस्पताल जे ॿिए अमले जे बयाननि में तज़ाद आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त पार्लियामेंट जी ज़िम्मेवारी आहे त पुछाणे खे यकीनी बणाए वञे। माज़ी में थियल सान्हनि जी जांच केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। आवाम जो ध्यानु वक़्तु गुज़रण सां गॾु सान्हनि तां हटी वेंदो आहे। सेहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त पीएम साने जे कंहिं बि ज़िम्मेवार खे बख़्श न कयो वेंदो। को बि एमएनए या सेनेटर फ़ोन न करे त फलाणे खे छो हटाए पियो आहे। सभिनी जो माण्हू लॻियल आहे। निज़ाम तब्दील करे अहिड़नि वाक़िअनि खां बची सघिजे थो। निज़ाम सड़ी ऐं ॻरी तबाह थी चुको आहे। रोज़ाने 1300 ॿारड़ा मरी विया आहिनि। केरु चए थो त मुल्क में आइडियल हालतूं आहिनि। वज़ारतनि लाइ पंहिंजूं क़बरूं ख़राब न कई वेंदियूं। वाक़िए जी हक़ीक़तनि खे आवाम साम्हूं आंदो वेंदो। सिंध असेंबली में नवनि सूबनि इंतज़ामी यूनिटनि ते बहस सुमर ते थींदो। पीपल्स पार्टी एमपी निसार अहमद खोड़े जे नवनि सूबनि ऐं इंतज़ामी यूनिटनि बाबति बहस जी रिथ मंज़ूर। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त नवनि सूबनि ऐं इंतज़ामी यूनिटनि बाबति रिथ अहम मामिलो आहे। मेंबर बहस जा ख़्वाहिशमंद आहिनि। रिथ ते सूमर खां बहस कयो वञे, पोइ भले केतिरो बि वक़्तु ॾिनो वञे। ख़ैरपुर जे PSPF-5 तां चूंडियल एमपी असफर फर्द उहिदे जो कसम खणी वरितो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सऊदी अरब ऐं तुर्किया जे परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्तो। विच ओभर ऐं ख़िते जी सूरतहाल तोड़े छिकताड़ जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं। इसहाक़ डार जो चवणु आहे त पाकिस्तान जी मईशत बहितर थी चुकी आहे। सिफ़ारती तौर पाकिस्तान हाणे तमामु घणो बहितर पोज़ीशन ते आहे। नेपाल में ख़ौफ़नाक ॿोॾ सबबि फौतल माण्हुनि जो अंधु वधी 543 थी पियो। 500 सियाहुनि समेत 900 माण्हू अञा ताईं गुम। इमदादी कारकुननि जो चवणु आहे त इमदादी कारकुन गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा में मसरूफ़ आहिनि। नेपाल ऐं चीन जी सरहद वेझो पाणी जे हिकु ढंढ ठही वई आहे, जंहिंजी सतह मुसलसल बुलंद थी रही आहे। पाकिस्तानी सऊदी अरब तरफ़ां ज़रई ऐं इक़्तिसादी सहकार वधीक वधाइण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम नी सां सऊदी अरब जे माहौलियात, पाणी, ज़राअत वारे वज़ीर इंजीनियर अब्दुर्रहमान बिन अब्दुल मोहसिन अल फज़ली जूं अलॻि अलॻि मुलाक़ातूं। ॿिन्ही मुल्कनि विच में ज़रई पाणी वसीलनि, ख़ुराक ते तहफ़ुज़ ऐं इक़्तिसादी शोबनि में सहकार वधीक वधाइण बाबति ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मका दिफ़ाई मुआहिद पाकिस्तान, तुर्किया ऐं सऊदी अरब खे वेझो आणण सां गॾु ख़िते में इतिहाद यमन जो पैगाम ॾिनो आहे। पाकिस्तानी ज़रई माहिरनि जो हिकु वफ़द जल्द सऊदी अरब जो दौरो कंदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम नी जो चवणु आहे त सोशल मीडिया बाबिला ख़िलाफ़ नौजवाननि जो हाकारी किरदारु ज़रूरी आहे।
गैर यकीनी तेज़ी सां तब्दील थींदड़ दुनिया में नौजवाननि खे हक़ीक़त ते बदल तर्जियो इख़्तियार करणो पवंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां हार्वर्ड बिज़नेस स्कूल जे शागिर्दनि जे वफ़द जी मुलाक़ात। इलाक़ाई आलमी ऐं मुल्की सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं। कराची जे वापारी मिर्ज़ा क़त्ल केस बाबति अदालती जांच कमीशन में मक़तूल जे वालिदेन भेण ऐं वकील जा बयान कलमबंद। जस्टिस उमर सियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत या कमीशन जांच नथी करे सघे। जांच पुलिस खे करणी आहे। कोशिश हूंदी त हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। 3 ॾींहनि में कार्रवाई मुकमल करणी आहे। अदालती कमीशन में जेका कार्रवाई थींदी सभिनी जे साम्हूं थींदी। का बि ॻाल्हि लिकाई न वेंदी। सिंध सरकार तरफ़ां कमीशन जोड़ण जो मक़सद वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइणु आहे। रुस्तम वेझो कार इल्ज़ाम हेठि ॿिटो क़त्ल। ॻोठ चमनसिखपुर में हथियारबंदनि पेश इमाम अनीस पहोड़ ऐं नेगरी नमल सब्ज़ोई खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। डिगड़ी में हथियारबंदनि जी फायरिंग में मालजो वापारी क़त्ल। हथियारबंदनि मोहम्मद हाशिम बुगटी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कोटे जी भरिसां लोडे रिक्शा केनाल में किरण सबबि बुॾी वियल 4 ॿारनि मां 2 जा लाश। 2 ॿारनि जा लाश अञा ताईं हथ न अची सघिया। ॻोल्हा में मदद न थियण ख़िलाफ़ बुॾी वियल ॿारनि जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। वारसनि जो चवणु आहे त सरकारी टीमूं न पहुचण सबबि ॿारनि जी ॻोल्हा में देरि थी रही आहे। PPMN नफ़ीसा शाह तरफ़ां वाक़े वारे हंधि पहुती ॿारनि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त जेकॾहिं हिफ़ाज़ती भित न हुजण सबबि लोडर रिक्शा मीरवा बाह में किरी पियो त ज़िमेवारनि जो तइयुन थियणु घुरिजे। रुॻो जांच न पर जवाबदाही बि थियणु घुरिजे। गंबट में मंकी पॉक्सो केस आख़िर मरीज़ सिटी अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में दाख़िल। नारा तालके सां वास्तो रखंदड़ नौजवान खे पॉक्सो अलामतूं ज़ाहिर थियण खां पोइ आइसोलेशन वार्ड में दाख़िल कयो वियो। ऐं लॉर्ड्स रेस में ॿी इनिंग्स में इंग्लैंड जूं 3 विकेट्स जे नुक़सान ते 81 रन्सों 261 रन्सनि जी सरसी हासिल करे वरिती। पहिरीं इनिंग्स में इंग्लैंड जे 290 रन्सनि जे जवाब में पाकिस्तानी टीम 110 रन्सनि ते ढेर थी वई। शान मसूद 1, अब्दुल्ला शफीक 5, कप्तान बाबर आज़म 8 ऐं सऊद शकील 16 रन्सूं ठाहे सघिया। विकेट कीपर बैटर रिज़वान बि 7 रन्सूं ठाहे सघियो।